द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 195। अॼु जा सिंधी अखर आहिनि भाउ, शरीक या अदो, बिरादरी, भाईबंदी या भाइपी, भिरूं, भिरूं, निरड़, भूरो, कको या खाकी, जिन भूत या चॉकलेट जो क़िस्म या चौकोर या मुस्ततील आकार जो चॉकलेट। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। कंहिं समय सभिनी ॻोठ वारनि में भाउरनि जहिड़ी सिक उभ हूंदी हुई। G20 वसीले भारत सॼी दुनिया खे हिकु इंसानी बिरादरी ऐं भाइपीअ जो न्यापियो ॾियण में कामयाबी हासिल कई। और तूं नेमायते रूप में भिरुनि जी समत बराबरि कंदियूं आहिनि। ऑनलाइन घुरायल खाधो घणो करे खाकी रंग जे लिफ़ाफ़े में अचे थो। कंहिं समय वधीक चॉकलेट खाइण वारा जिन भूत लेखिया वेंदा हुआ। सिंधियत सुहिणी रहे।